आज मेले में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बेहद में थेलो आ। ये भी टेंशन, माँ भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालों टेंशन, मथा वाली ही वधो इन्फ्लेशन। लग चपनते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुनना, झूम कर जा मस्ती चाहिए। किटकिटाई, मिल गयूं तो किटकिटाई, थोड़ा जुमायूं, थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिल गयूं किटकिटाई, तो मिली गयूं किटकिटाई, थोड़ा नचायूं, थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली दिसू किटकिटाई, अच्छा तो मिली किटकिटाई। Lajavanti. Dad. Good morning. Good morning. It's lazy. What? Lazy. Lazy माना सुस्त। आहीं बि सुस्त। सॼो ॾींहुं कुझु न कंदी आहे। सुबुह जो उथी करे ॿ चारि हथ पेर हेॾां होॾां कंदी आहे ऐं सम्झंदी वॾो कमु कयो अथई। हाणे सच ॿुधाए, अॼु छा करण जो इरादो आहे तुंहिंजो? मुंहिंजो कनु सुबुह खां फड़की रहियो आहे त हिन घर में ज़रूरु कुझु न कुझु थियण वारो आहे। Dad, तव्हां ऐं तव्हांजो कनु माण्हुनि जी अखि फड़कंदी आहे त लॻंदो आहे कुझु प्रॉब्लम थियण वारो आहे। माण्हुनि जे हथ में ख़ारस थींदी आहे त लॻंदो पैसो अचण वारो आहे। पर तव्हांजो कनु छा पियो सिग्नल ॾे? Can't you see, Dad, I'm doing my exercises? अरे एक्सरसाइज जी सकी, अंग्रेजी घटि ॻाल्हाए। ये ॿ अखर अंग्रेजी जा मूंखे बि ईंदा आहिनि। 3 दर्जा अंग्रेजी मां बि पढ़ियो आहियां। हाणे सच ॿुधाए, अॼु तूं कहिड़ो मुसीबतुनि जो पहाड़ मुंहिंजे मथां टोड़ण वारी आहीं? अरे किथे कंहिं छोकिरे सां भॼी वञण जी प्लान त कान ठाही अथई? What? हाँ, न त कंहिं फिल्म जी ऑडिशन ॾियण वारी हूंदी है। Dad, you're terrible. तव्हां पंहिंजे कननि जा सिग्नल ॻोल्हींदा रहो। I am going. अरे ये त हली वई। जे लाजवंती कुझु बि न करण वारी आहे त हिन घर में केरु आहे जेको कुझु करण वारो आहे? मुंहिंजो कनु जॾहिं बि फड़कंदो आहे कुझु न कुझु थींदो ज़रूरु आहे। केरु कंदो हाँ, दौलत कंदो। मथे लाइ शैम्पू आहे, मुंहुं धोअण लाइ फेस वॉश आहे, हथ धोअण लाइ बि साबुण आहे, लिंगन धोअण लाइ बि साबुण आहे। मां अहिड़ो छा ईजाद कयां, कहिड़ो प्लान ठाहियां जो उहो ज़बरदस्त हले? आइडिया, मां ॾंदनि लाइ साबुण थो कढां। पेस्ट त सभई ॾंदनि खे हणंदा आहिनि, पर मां साबुण कढंदुसि। साबुण सां वार चिमकंदा आहिनि, मुंहुं चिमकंदो आहे, मां ॾंद चिमकाईंदुसि। आहा, इहो सुठो प्लान। ॾंद हिते वेठो छा पियो करी? बाबा छा ॻाल्हाए? हीअं सुबुह सुबुह जो रड़ियूं करे छो मूंखे सॾे रहिया आहियो? ॾिसो, कल्ह जेको सामान वठी आयुसि उन जो हिसाब किताब मां तव्हांखे ॾेई छॾियो, ऐं जेके 3 रुपया 60 पैसा बचिया उहे बि मूं तव्हांखे मोटाए ॾिना। जे न तव्हांखे वापसि न कया हा त अधु राति जो दर खुड़काए करे चओ हा किथे आहिनि बाक़ी बचियल पैसा, चोर किथां जो? हा, तो मूंखे 3 रुपया 60 पैसा वापसि बराबरि ॾिना, पर तॾहिं जॾहिं मूं तोखे अखियूं ॾेखारियूं, न त तूं बि हमेशह हिन मौक़े जी तलाश में रहंदो आहीं त कीअं मुंहिंजा पैसा फबाए वञी। हाणे हिकु ॻाल्हि साफ़ साफ़ ॿुधाए, तुंहिंजे दिमाग़ जे दॿे में कहिड़ो प्लान नची रहियो आहे? छा करण जो सोचे रहियो आहीं? कहिड़ो इरादो आहे तुंहिंजो? अरे किथे मुंहिंजी तिजोरी सफ़ा करण जो प्लान त कान ठाहियो अथई? तुंहिंजो को भरोसो कोन्हे, चोर किथां जो? बाबा, चोर किथां जो चई करे तव्हां कॾहिं मूंखे सचुपचु चोर न बणाए छॾियो। हूअं बि उहो ॾींहुं परे कान्हे जंहिं ॾींहुं मां सचुपचु चोर थी वेंदुसि ऐं चोरी कंदुसि पंहिंजे ई घर में, या त घर घर में जेका बीख पिनणी पवंदी। तव्हांजी कंजूसी त ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। बाबा मां मञा थो त मुंहिंजा प्लान कॾहिं कॾहिं फेल थी वेंदा आहिनि, पर उमेद त दुनिया क़ाइमु आहे। तव्हां ई त चवंदा आहियो, जां जी तव्हां सिख। ऐं बाबा, हूअं बि मां आहियां सिंधी, ऐं सिंधी हो
नेवर फ्लॉप। अरे मुंहिंजा फ्लॉप पुट, तुंहिंजी इहा ई त हिकु ॻाल्हि आहे जंहिंजे करे मां तुंहिंजूं सभु ग़लतियूं माफ़ करे छॾींदो आहियां। सिंधीज़ होप नेवर फ्लॉप। असां सिंधियुनि जे हिन जज़्बे ई असांखे अॼु हुन औज ताईं पहुचायो आहे जंहिं ते अॼु असां आहियूं। न त विरहाङे खां पोइ असांजूं त ॼण पाणो ई पटिजी वियूं हुयूं। नई ज़मीन, नओं मुल्क, नवां माण्हू, नई ज़िंदगी। अलाए साईं जे मन में छा हो, कहिड़ी ख़बर। साईं असांखे हमेशह इहो ई सम्झायो त उमेद न छॾणु घुरिजे। ऐं अॼु असां सिंधियुनि जो संघर्ष कोई नाकारे सघंदो आहे छा? पर मां तोखां हिकु ॻाल्हि सिधे तरह पुछी रहियो आहियां। तुंहिंजे दिमाग़ जे दॿे में कहिड़ी प्लान टपा ॾेई रही आहे? हिकु दफ़ो सस्ते कपिड़ों का सेल लॻाए ऐं उन में मुंहिंजा ई कपिड़ा वञी करे विकिणी आई। अरे भोपाल में त माण्हू तुंहिंजे साम्हूं अचण खां बि ॾकंदा हुआ। रस्ते ते माण्हुनि खे पकड़े पकड़े करे पंहिंजी प्लान ॿुधाईंदो आहे, उन्हनि खे पैसा इन्वेस्ट करण लाइ चवंदो आहे। अरे हिकु दफ़े त मंदर जे पुॼारीअ सां मंदर में चढ़ायल नारेल ऐं गुलनि जो सौदो करे रहियो आहे। चोर किथां जो? बस बाबा बस, सॼी उमिरि इहो ई ॿुधंदो आयो आहियां, चोर किथां जो, चोर किथां जो। ॾिसिजो हिकु ॾींहुं मुंहिंजो क़दुरु इंटरनेशनल लेवल ताईं थींदो। अरे हाणे पंहिंजी बकवास बंदि कर। सालनि खां तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ॿुधी रहियो आहियां। अरे लिखी लिखी इहे पना थो कारा करी। ख़बर न आहे तुंहिंजूं इहे प्लानूं कोई ख़रीद कंदो बि या न, पर हिकु ॾींहुं तूं मूंखे ज़रूरु बाज़ार में विकिणी ईंदे। अॼु सुबुह खां मुंहिंजो कनु मूंखे चिताए रहियो आहे त हिन घर में ज़रूरु का न का गड़बड़ थियण वारी आहे, पर अञा ताईं सम्झ में नथो अचे त केरु छा करण वारो आहे। बस बाबा, ॻाल्हि एतिरी। मूं वटि तव्हांजे हिन ॻाल्हि जो बि इलाजु आहे। हा, मां तव्हां लाइ हिकु एंटीना ठाहे सघां थो। एंटीना? हा, जेका तव्हांजे कन फड़कण ते तव्हांखे राइट टाइम ते, राइट डायरेक्शन में, राइट माण्हूअ वटि, न रॉन्ग माण्हूअ वटि पहुचाईंदी, जेको गड़बड़ करण वारो आहे। रियली? हा, ये थी सके थो छा? ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो का अकुल जी ॻाल्हि कई अथई। अरे मसे मसे तोखे पंहिंजी पीउ जी यादि आई आहे। पर बाबा, उन लाइ तव्हांखे हिकु तकलीफ़ करणी पवंदी। कहिड़ी? तव्हांखे पंहिंजे खीसे मां 5000 रुपया ढिला करणा पवंदा। हा, पोइ ॾिसो तव्हां ऐं तव्हांजी एंटीना ॿई ज़िंदाबाद। मुंहिंजा बदमाश पुट, मुंहिंजो पीउ न बणिज। इहो न विसार त मां तुंहिंजो पीउ आहियां। ये टके टके जा प्लान अथई न, वञी ॿिए कंहिंखे विकिण, मूंखे चरियो न ठाहे। हाणे तूं हिते वेही करे पंहिंजा प्लान ठाहे, हवाई किला अॾु, हवाई जहाज़ में चढ़ ऐं उतां ई धूं सिधो अची पट ते पओ, पर मुंहिंजो मथो न खा, सम्झे? मथो खाइण लाइ हिकिड़ी आहे शांती। मां तव्हांजो मथो छो खाईंदुमि? चोर किथां जो? शांती? अरे हा, इहा ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में कीअं न आई। कुमार, तूं हिते ई आई न? वरी बि शुक्र आहे जो तूं रंधिणे में कान आई, न त अलाए घणियूं प्लेटूं भञी छॾियूं। ऐं ही छा कुमार, जॾहिं ॾिस रुॻो खाईंदी रहंदी आहीं। पहिरीं खाई करे वज़न वधाईंदी ऐं वरी पोइ वज़न घटाइण लाइ जिम में वेंदी आहे। खाइण लाइ पैसा अलॻि त जिम लाइ पैसा अलॻि, सॼो ॾींहुं ख़र्च ई ख़र्च। ऐं ही छा आहे, इहे एॾो छूट पखो छो हलायो अथई बाबा? ख़बर अथई बिजलीअ जो बिल अचे घणो थो? अरे बाबा, जे हवा खाइणी अथई त ही दरियूं खोले छॾ न, ताज़ी हवा ईंदे, कुदरती हवा खाईंदीअ मुफ़्त में। आहा, छा त कुदरती हवा पई लॻे, जेतिरी वणे ओतिरी खा। अरे पहिरीं कॾहिं पंखा हूंदा हुआ छा? पहिरीं त कुदरती हवा ते ई हलबो हो न। कुदरती हवा तन खे बि राहत ॾींदी आहे त रूह खे बि राहत ॾींदी आहे, पर तूं इहा ॻाल्हि सम्झंदी आहे कोन। ओफो बाबा, तव्हां हर वक़्तु मूंखे ई छो धड़का ॾींदा रहंदा आहियो? ॾींहं में 5 दफ़ा ई त खाईंदी आहियां, तॾहिं बि टोकींदा आहियो। ऐं अमां त कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते कोन टोकींदी आहे। कल्ह मूंखां मिक्सी ख़राब थी वई, मिक्सी? अमां कुझु कोन चयो। अॼु सुबुह जो गैस ते खीर हारजी पियो, खीर? तॾहिं बि अमां हिकु लफ़्ज़ कोन चयो। अरे सभागी, ऐं तव्हां
हमेशह धड़का ॾींदा रहंदा आहियो। मुंहिंजे पेके घर में त ईअं कॾहिं कोन थींदो आहे। मुंहिंजे पेके घर में त हिकु न ॿ न पर 4 पंखा हलंदा आहिनि हॉल में। ऐं उते मूंखे किचन में बि कमु कोन करणो पवंदो आहे। हिकु न ॿ नौकर आहिनि घर में। कॾहिं कॾहिं त मूंखे लॻंदो आहे तव्हां मुंहिंजा साहुरा न पर ससु आहियो। भॻवान केॾी न सुठी असली ससु ॾिनी आहे, केॾो न मूंखे प्यार कंदी आहे। काश तव्हां बि। ॾिठे कुमार, तूं हमेशह अहिड़ो कुझु ज़रूरु कंदी आहीं जो मूंखां असली ॻाल्हि ई विसरी वेंदी आहे। हिकु ॻाल्हि ॿुधाए, अॼु तूं मुंहिंजा कहिड़ा खंड जा जहाज़ ॿोड़ण वारी आहीं? हिन घर में हिकु तूं ई आहीं जेका ग़लती करे लिकाए वेंदी आहीं। अरे तुंहिंजे करे अलाए घणा भेरा मूंखे हार्ट अटैक थींदे रहियो आहे। सच ॿुधाए, तूं कंहिं सोनारे खे कंहिं चेन जो ऑर्डर त कोन ॾेई आई आहीं? न बाबा। न त ज़रूरु पंहिंजी कंहिं साहेड़ी खे 5-10 हज़ार रुपया ॾिना हूंदे मूंखां लिकाए? बिल्कुलु न बाबा। न हाँ, त तुंहिंजो भाउ अचणो हूंदो जूनागढ़ मां। तूं सेर त हू सवा सेर। अॻे भेरे घर जो छा त हाल जो बेहाल कयो हुयो। बाबा तव्हांखे त सिर्फ़ु मौक़ो खपे मुंहिंजे पेकनि जी गिला करण जो। ऐं तव्हांजी शांतीअ लाइ तव्हांखे ॿुधाए थी छॾियां, न मुंहिंजो भाउ अचण वारो आहे ऐं न ई मुंहिंजी माउ अचण वारी आहे। वरी बि शुक्र आहे, पर जे हिन जी माउ बि कोन अचण वारी आहे, हिन कंहिं चेन जो ऑर्डर बि कोन ॾिनो आहे, कंहिंखे पैसा बि कोन ॾिना अथई, त पोइ हिन घर में अहिड़ो छा थियण वारो आहे? मुंहिंजो कन लाइ चुप छो नथो करे? ही लल्लू केॾां वियो? किथे ही लल्लू त का कारगुज़ारी कोन करण वारो आहे। लल्लू, अरे ओ लल्लू, लल्लू तो नहीं तो पेड़ है ने जो पत्थो केड़ा में अरे ओ लल्लू उतो चेडे एंडे से सोम्यो पियो हुंदो आई या त आईने में पंहिंजो पाण खे ॾिसंदो रहंदो आई। प्रियंका तू सिर्फ मुंहिंजी आई, अॼु तोखे हा करण ई पवंदी। मां तोखे पंहिंजे घर जी महारानी करे छॾंदुसि। मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी। प्रियंका शादी? अरे ही प्रियंका चोपड़ा सां शादी करण थो चाहे छा? ही त सुठो थियो जो मुंहिंजे कन मूंखे चिताए छॾियो त हिते का न का गड़बड़ थियण वारी आहे ऐं मां वक़्त सिर हिते पहुची वियुसि ऐं इहो ॿुधी वरितुमि त हिन जे मन में छा आहे। मिलेसि हिकु सादी छोकिरी नथी ऐं ख़्वाब थो ॾिसे प्रियंका चोपड़ा सां शादी करण जा। बेवकूफ़ किथां जो। अरे उथ न त हणाइणो हिकु चमाट। छा प्रियंका, छा तूं मूंखे मारे छो पे? अरे बाबा तव्हां ते छा पिया करियो? तव्हां त मुंहिंजी निंड ई ख़राब करे छॾी। मां त अॼु प्रियंका खे प्रपोज करण ई वारो हुउसि। अरे ओ प्रियंका जा चमचा, सच ॿुधाए तुंहिंजे दिमाग़ में छा हली रहियो आहे? किथे प्रियंका खे किडनैप करण जी प्लान त कान ठाही अथई? किडनैप? हाँ प्रियंका के? हाँ बाबा मां छा तव्हांखे गुंडो थो लॻा छा जो प्रियंका खे किडनैप कंदुसि? उहा त पाण ई मूं वटि अचण वारी आहे। अरे चुप कर। जे प्रियंका खे किडनैप करण जो प्लान न ठाहियो अथई त ॿियो छा सोचियो अथई? किथे शाहरुख ऐं ऋतिक जे कपिड़नि जहिड़ो ऑर्डर त कोन ॾिनो अथई? बाबा तव्हांजो पुटु अहिड़ो कमु करे ई कोन थो सघे त ऑर्डर किथां ॾींदुसि? हिकु जोराब ख़रीद करण लाइ बि तव्हांजे साम्हूं एप्लीकेशन रखणी पवंदी आहे, उहा बि राइटिंग में। जे क़िस्मत सुठी हूंदी आहे त तव्हां साइन न साइन न पर हिकिड़ो ॻाढ़ो टुपको करे ॾींदा आहियो पने ते, जीअं मस वेस्ट न थिए। जेकी वणे सो चओ, पर मूंखे चङी तरह ख़बर आहे त मुंहिंजा ॿार छा करे सघनि था। इन करे त डपु थो थिए। वाह वाह, छा त मुंहिंजा ॿार आहिनि। हिकु दौलत फ्लॉप ऐं ॿियो तूं सफ़ा लल्लू। बाबा तव्हां वरी मूंखे लल्लू चयो? अरे लल्लू न त छा राजकुमार करे छॾियईं। ॼाणे ॿिलीअ पेर नथो ऐं पाण खे राजकुमार थो सॾाए। अरे ही लल्लू बि कंहिंखे किडनैप करण वारो कोन्हे, लाजवंती बि कंहिंसां भॼी वञण वारी कोन आहे, मुंहिंजी कुंवार बि को सामान कोन टोड़ियो आहे, दौलत बि का प्लान कोन ठाही आहे, त आख़िर थियण छा वारो आहे?
केरु आहे हिन घर में जेको कुझु करण वारो आहे? कुझु सम्झ में नथो अचे मां छा कयां। तव्हां हिते वेठा आहियो, हा मां हेतिरी देरि खां पई तव्हांखे ॻोल्हियां। मूंखे ॻोल्हे रही हुई। हा छो बाबा, छा थियण वारो आहे? कादी गड़बड़ थियण वारी आहे छा? मुंहिंजो कनु सुबुह खां पियो फड़के। न न गड़बड़ न, मूंखे तव्हांखे हिकु ज़रूरी ॻाल्हि ॿुधाइणी हुई। ॻाल्हि ॿुधाइणी हुई? कहिड़ी कहिड़ी कहिड़ी? कहिड़ी अरे बाबा ॿुधाए न कहिड़ी? कहिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी हुई? अरे बाबा तूं ॿुधाइण वारी हुई न, कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइणी हुई, हा पर कहिड़ी? अरे हाणे मां कीअं ॿुधायां त तूं कहिड़ी ॻाल्हि ॿुधाइण वारी हुई? यादि नथो अचे पर अरे किथे पंहिंजी धीअ लाजवंतीअ जे बारे में त कोन ॿुधाइण वारी हुई? लाजवंती? हा, किथे हुन राखी सावंत जे दर्जीअ खां कपिड़ा सुबाइण जो प्लान त कोन ठाहियो आहे? राखी माना रखड़ी बंधन, उहो कॾहिं आहे? तूं न सम्झंदी आहे बाबा। हा ज़रूर तुंहिंजे लल्लूअ ते प्रियंका चोपड़ा केस कयो हूंदो। हू प्रियंका चोपड़ा खे किडनैप करण जो प्लान ठाहे रहियो हो। प्रियंका? हा ये प्रियंका वरी केरु आहे? तोखे ख़बर न आहे? त पोइ उहो बि न थियो। हा ज़रूर तुंहिंजे पुट दौलत ही घर विकिरण जी प्लान ठाही हूंदी। अॻे भेरे बि ठाही हुई पर मूं पकड़े वरितोमांसि। रोनू, हा ही घर कंहिंजो आहे? अरे बाबा असांजी आहे, ॿियो कंहिंजी आहे? हा 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 ज़रूर तुंहिंजी सिकी लधी नुंहुं शांतीअ को टपड़ टोड़ियो हूंदो। न न, मुंहिंजी नुंहुं त ॾाढी सुठी आहे, हफ़्ते जा 7 ॾींहं विर्त रखंदी आहे। तुंहिंजी नुंहुं हफ़्ते जा 7 ॾींहं विर्त रखंदी आहे? हा वाह, छा त जोड़ी मिलाई अथई, तुंहिंजी नुंहुं ऐं विर्त। वाह वाह, मतलब त हिनखे कुझु बि यादि नथो अचे। अरे बाबा यादि करना, छा ॿुधाइण वारी हुई? मूंखे तव्हांखे छा ॿुधाइणो हो, यादि नथो अचे। यादि करे अची ॿुधायांव थी। सभागी त अॻो पोइ मुंझाए वई कि तव्हांखे का ॻाल्हि ॿुधाइणी हुअमि, यादि नथी अचे, यादि करे ॿुधायांव थी। हे भॻवान, अलाए हिन घर में छा थियण वारो आहे। अरे मुंहिंजो कनु, अरे मुंहिंजो कनु फड़कण बंदि छो नथो करे? अलाए हिन घर में छा थियण वारो आहे। जॾहिं जॾहिं मुंहिंजो कनु फड़कंदो आहे का न का मुसीबत ज़रूर ईंदी आहे, पर ख़बर न आहे अलाए छा थींदो, कीअं ख़बर पवे छा थींदो छा थींदो छा थींदो। अरे बाबा छा थियो? मुंहिंजो कनु सुबुह खां ई मूंखे ॿुधाए रहियो हो त हिन घर में ज़रूर का न का गड़बड़ थियण वारी आहे। गड़बड़ थी न? बाबा गड़बड़ न, गड़बड़ जो बाबो थियो आहे। अरे पर छा थियो? छा थियो? कंहिंखे थियो? छा कंहिंखे थियो सभागी? हींअर तव्हां ई त चयो छा थियो, धीउ थियो, पुटु थियो। दौलत, शांति, केरु आयो? मां केरु आयो कोन, बम आयो, बम। पर इहो त ॿुधायो ही बम आयो किथां? बाबा ॿाहिरि दर ते कोई रखी वियो हो। मार, हिते बम रखियो आहे ऐं तूं खाई रही आहीं? बाबा फाटे उन खां अॻु त खाई वठां न, पोइ मिले न मिले। मार, माण्हू खाईंदा आहिनि जीअरो रहण लाइ ऐं तूं जीअरी आहीं खाधो खाइण लाइ। अरे बाबा तव्हां ही खाधे खाधे जी अंताक्षरी बंदि कयो। बम आयो आहे उन लाइ सोचियो। हा त ॿुधायो न हिन बम जो छा कयूं? हा हिनखे ॿाहिरि फिटो था कयूं, पर बॉक्स मां बम कढी करे। बॉक्स असांजे कमु ईंदो न। हलो बेटा तूं ही बम ॿाहिरि वञी फिटो करे अच। मां छो वञा? मुंहिंजी त शादी बि कोन थी आहे। पहिरियों मुंहिंजी शादी करायो, पोइ वञी मां हिन बॉक्स खे ॿाहिरि फिटो करे ईंदुसि। अरे लल्लू, हाणे हिन पोज़ीशन में मां तुंहिंजे लाइ छोरी ॻोल्हींदुसि? हा ओहो छा त मुसीबत आहे। दौलत तूं ही बम ॿाहिरि वञी फिटो करे अच। मां छो फिटी कयां? मूंखे ॿिया बि प्लान सोचणा आहिनि, मूंखे को कमु कोन्हे छा? अरे ख़बर आहे कहिड़ा प्लान सोचणा अथई। जॾहिं ॾिस फ्लॉप प्लान सोचींदो रहंदो आहीं। फ्लॉप नंबर 1। मार न तोखे त चवण मां फ़ाइदो ई कोन्हे न, तूं पंहिंजो खाइण चालू रख। हाणे मां छा कयां? हिकिड़ो लल्लू, ॿियो फ्लॉप ऐं टी कामचोर।
पर हाणे इहो त सम्झ में ई नथो अचे न हिन बबन जो कयूं छा। ठीकु आहे मूंखे ई करिणो पवंदो, मां ई थो खोलियां। ए गुरु बाबा झूलेलाल साईं माफ़ कजांइ। बाबा संभाल। चुप नंढो बम ॾिसण तॾहिं अंदरि आहे छा। संभालजो बाबा। अरे चुप कयो न गड़बड़। गड़बड़ छाजी हेॾा दफ़ा चयो थी मां इहे वाह मां न कंदा कयो, काई गड़बड़ कान थी। पाण तव्हांजे बर्थडे ते केक वठी आया आहिनि। कहिड़ी गड़बड़ थी? बाबा गड़बड़ कीअं न थी, मूं सभागीअ जो पोएं जन्म ॾींहं वारो केक संभाले रखियो, रुगो हिन जो नालो मिटाए करे हुन ते मुंहिंजो नालो लिखणो हो। ही नओं केक छो वठी आयो, कयो न 40 रुपए जो नुक़सान। अरे बाबा